अस्सलाम वालेकुम। हल छा त ख़ल्क़ आई आहे सही। वाह वाह वाह। तमामु परे परे खां असां वटि महिमान आयल आहिनि, जंहिंमें कंबर शदात कोट खां आया आहिनि दोस्त, जेकबाबाद खां आया आहिनि, सरकी साहिबु आयो आहे, अली नवाज़ सरकी माशाल्लाह उहो आयो आहे। तव्हां त आया आहियो सिंध खां, परे खां आया आहियो, तव्हांजी महिरबानी। पर सिंध खां ॿाहिरां बि असां वटि महिमान आयो आहे हिकिड़ो अब्दुल रहीम सूमरो साहिबु, जेको दुबई खां आयो आहे स्पेशली। तव्हां सभई ताड़ियूं वॼायो उन्हनि जे लाइ। त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, लाफ्टर हाउस में जीअं तव्हांखे ख़बर आहे मुख़्तलिफ़ महिमान ईंदा आहिनि, ऐं अॼु थोरो असां फॉर्मेट चेंज कयो। मां अॻु में ई बीठो आहियां हिते, प्रोग्राम शुरू कयो आहे, त उनजी हिकिड़ी ख़ासि वजह इहा आहे त नजमा काविश साहिबा जेका साम्हूं वेहंदी आहे सोफ़ो रखी करे, ऐं साम्हूं असां सां हुनजी ॻाल्हि ॿोली हलंदी रहंदी आहे, लाफ्टर बि ॾींदी रहंदी आहे, ऐं ब्रेक खां पोइ चवंदी आहे ओए होए, उनजो सोफ़ो अलाए केरु खणी हलियो वियो आहे। इन करे असां सोचियोसीं त उन्हनि खे असां पंहिंजे सोफ़े ते विहारींदासीं हेॾां। त अॼु असां सां गॾु नजमा काविश बि आहे, ज़ोरदार ताड़ियूं। ॾिसो, इन करे मां तव्हांखे चवंदो आहियां कुर्सी ख़ाली न छॾियो। कुर्सी ख़ाली छॾींदव, कोई न कोई खणी ईंदो या को ॿियो को वेही रहंदो। आईंदा मां घर खणी वेंदसि। हा, सोफ़ो गॾु खणी वञो घर। ऐं अॼु जेको असां लाफ्टर हाउस में चीफ गेस्ट आहे, ईअं सम्झो गेस्ट त ईंदा रहंदा आहिनि, जीअं साम्हूं असांजा गेस्ट वेठा आहिनि। अॼु असां वटि वरी चीफ गेस्ट आहे, उहो तमामु वॾे क़द जो, तमामु बहितरीनु वॾो गुलकार, जंहिंखे बाक़ाइदे क्लासिकल रागी चवंदा आहियूं, उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो शागिर्दु आहे। 80s जे दौर में पहिरियों सिंधी बैंड जेको ठहियो हुयो वाइसिस ग्रुप, उनखां पोइ आयो वाइटल साइंस ग्रुप, जंहिंमें जुनैद जमशेद साहिबु मरहूम हुया, ऐं उन सां गॾु ॿिया जेके सलमान अहमद ऐं ॿिया जेके गिटारिस्ट हूंदा हुया। तमामु उन्हनि जो गानो मशहूरु थियो, दिल दिल पाकिस्तान, जेको अॼु ताईं बि बार बार खे यादि आहे। पर उनखां बि पहिरियां असांजे जेके सिंधी नौजवान हुया, उन्हनि वरी छा कयो, वाइसिस ग्रुप ठाहियो हुयो, जंहिंमें शाहिद भुट्टो साहिबु तमामु बहितरीनु कंपोज़र आहिनि, म्यूज़िशियन आहिनि, ऐं बेदल मसरूर साहिबु जेके असांजा तमामु प्यारा सिंगर बि आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो लीड सिंगर जेको उहो अॼु असां पंहिंजे शो में घुरायो आहे, जेके असां चीफ गेस्ट बि चई सघूं था। तमामु बहितरीनु सिंगर, क्लासिकल रागी, अवांजी भरपूर ताड़ियुनि में उस्ताद हनीफ़ लाशारी। अॼु उस्ताद हनीफ़ लाशारी हिकिड़ो ई असां वटि बाक़ाइदे लखां दे मट सिंगर आहे, ऐं महिमान आहे। पूरो सोफ़ो साईं तव्हांजे हवाले, इहो टेबल बि, इन करे असां तव्हांखे ॾेई छॾियो आहे। वरी छा थी? मूंखे जो अची ऐलान कराए छाजो? नजमा काविश गुम थी आहे। गुम न थी वई बाबा, हुनजो सोफ़ो कोई खणी हलियो वियो आहे, गुम थी वियो आहे। इन करे असां हेॾां विहारियो आहे। तुंहिंजो त भलो थी वियो न, सदाईं चवंदो आहे हेॾो विहार सुठियूं शयूं। अॼु भलो थी वियो न, वेही रहो, वेही रहो। हा अॼु नजमा काविश बि असां सां गॾु हेॾां मौजूदु आहे। तव्हांजा लाफ्टर बि हलंदा, ऐं ईअं सम्झो तव्हां बि अॼु होस्ट आहियो शो जा, छो जो एॾी वॾी शख़्सियत आहे जो हिन सां मां हिकिड़ो होस्ट पूरो नथो पइजी सघां। ऐं नजमा काविश साहिबा पाण बि ॾाढी सुठी सिंगर बि आहे। तव्हांजो हिकिड़ो मां कलाम ॾिठो, तो चरियो करे छॾियो आहे, अलाए हिकिड़ो ईअं मैशअप हुयो, जंहिंमें तव्हां घुमंदी पियो त ईअं पंहिंजे लेखे रोड ते, रस्तनि ते, समुंड ते चरियो करे छॾियो अथई। वाक़ई चरियो थी वेंदो आहे, माण्हू पोइ ईअं घुमंदो रहंदो आहे, कॾहिं काॾे निकिरी वेंदो आहे, कॾहिं काॾे निकिरी वेंदो आहे। त उस्ताद हनीफ़ लाशारी जो असां गॾु आहे। साईं वॾी महिरबानी, तव्हां वॾे अरसे खां असां तव्हांजे गॾु हुयासीं त असांजे शो में अचो। तव्हांजे दीदार लाइ ॾाढो परेशान हुयासीं। तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो। ऐं असां कोशिशि कंदासीं त वाहिद लाशारी साहिब खे बि वठी अचूं, छो जो तक़रीबन उहो असांजे जोड़ जो आहे। असांखे वॾो मवाद बि ॾींदो आहे कॉमेडी जो। असां कोशिशि कंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में उन्हनि खे बि वठी अचूं। वाहिद लाशारी तव्हांजो नंढो भाउ, माशाल्लाह। पहिरियां तव्हां सिंगिंग शुरू कई, पोइ वाहिद लाशारी साहिबु शुरू? जी हा, वाहिद मूंखां शुरू कई, मूंसां गॾु। मूं माना मुंहिंजो शागिर्द आहे, स्टूडेंट आहे। शागिर्द बि थिए, तव्हांजो नंढो भाउ बि आहे, माशाल्लाह। उस्ताद हनीफ़ लाशारी तक़रीबन केतिरो अरसो थी वियो तव्हांखे हिन फील्ड में? मूंखे 80s में तव्हां जेकॾहिं यादि खां वठी आऊं ॻाईंदो, 82 83 खां तव्हां जेको वाइसिस ग्रुप ठाहियो हुयो, उन अवल में मुंहिंजो असल में सिख्या जो जान जेको उहो शुरू हो, नंढे हूंदे खां ई शुरू? माना पोइ हिननि सां गॾिजी असां जेको आहे वाइसिस में गॾु ॻाइणु शुरू कयोसीं। हिकिड़ो क्रिएशन उन टाइम में असलम अज़हर वारा हुआ। जी जी जी। ऐं सानिया सईद बि असां सां गॾु ॻाईंदी। अच्छा अच्छा, जेका अदाकार आहे? अदाकार आहे, इहा असांजी सिंधी सानिया सईद वेठी आहे। ऐं मंसूर सईद जी थी। हा हा, इहा बि असां सां गॾु ॻाईंदी। वॾो नालो। हा, ऐं ॿियूं छोकिरियूं हुयूं, तमसीला, शकीला, फरज़ाना, हा हा, मेड़ जा, इहे पंहिंजो नौशर फिरोज जा, इहे ग्रुप में हूंदा तव्हां? इहे हुआ माशाल्लाह। ऐं तॾहिं असांजो हिकिड़ो तरक़ी पसंदि ॻाईंदासीं अयाज़ ऐं अहमद फराज़ खे, उहो पंहिंजो फैज़ अहमद वाइसिस उहा कैसेट बि रिलीज़ थी। अच्छा अच्छा, दी वाइसिस जे नाले? जी जी, ज़बरदस्त। उन दौर में त तव्हां माना जीअं पेंट शर्ट पाए करे जीन्स वग़ैरह इहे
ड्रेसिंग उहा हूंदी तव्हांजी तकरीबन? न पैंट शर्ट हूंदी पर आम तौर ते माना ईअं सिंधी 80s जे दौर में 70 जे दौर में बेल बॉटम पाईंदा हुआ न अॻे जो वॾा पाचा हूंदा हुआ पेंट जा? उहे ॿिया पाईंदा हुआ वीचारा, अच्छा तव्हां न पाया? असां न पाईंदासीं। माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त। अच्छा उस्ताद गुलज़ार अली ख़ान तव्हांजो उस्ताद? हा, उस्ताद गुलज़ार अली ख़ान, उस्ताद अरबाब ख़ान खोसो, अरबाब ख़ान, उस्ताद बचल ख़ान बुरड़ो, माशाल्लाह माशाल्लाह। जेकाबाद जा पहिरियां उते सिखाई शुरू थी, पोइ उस्ताद गुलज़ार अली ख़ान खां, अच्छा, ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान गवालियार घराणो। हा, माना इहो तसलसुल उतां हले थो। हा, छो जो काइनात में जेकी बि म्यूज़िक आहे, जेके बि घराणा ठहिया आहिनि गवालियार मां ठहिया आहिनि। जी जी जी। मियां तानसेन जो बि उस्ताद जेको पंडित हरिदास स्वामी, ऐं पंडित हरिदास स्वामी जो जेको उस्ताद हो गौस गवालियारी हो। अच्छा, त इहे तव्हां मियां तानसेन बि गवालियार जो शागिर्द आहे। माशाल्लाह, साईं असां त बाक़ाइदे पूरो फीड में अॼु घुरायो आहे, ऐं अॼु हाज़रीन ऐं नाज़रीन बि चवंदा हूंदा अॼु सोराब सूमरे ख़बर पवंदी, नवनि सिंगर्स खां पुछंदो आहे न राग भोपाली छा आहे, यमन कल्याण छा आहे, अॼु पुछे सां ख़बर पए त पूरी हिस्ट्री ॿुधाए उस्ताद हनीफ़ लाशारी। बिल्कुलु, अॼु तव्हांखे ख़बर पवंदी त को वॾो सिंगर वेठो आहे। उस्ताद हनीफ़ लाशारी चए थो जातो वणे इहो तव्हां पुछो बाबा, चए थो सवाल। हाणे मूंखे एतिरनि सुरनि जी रागनि जी ख़बर ई न आहे, मां किथां पुछां? अच्छा उस्ताद चवंदा राग भैरवी जेको आहे इहो सदाबहार राग? सदाबहार आहे, माना कहिड़े टाइम बि ॻाए सघो? टाइम बि ॻाए सघिजे थो। ॿियनि रागनि जा मुख़्तलिफ़ वक़्त आहिनि? ॿियनि जा मुख़्तलिफ़ आहिनि, छो जो जीअं इंसान जा मूड आहिनि, चाहे चार पर, ईअं राग बि उन्हनि जे हिसाब सां ठहियल आहिनि, मूड जे हिसाब सां। ऐं काफ़ी दुनिया में त हिननि जे राग जे तवसत सां इलाज बि माण्हुनि जा इलाज बि थिए थो, ऐं राग रूह जी ग़िज़ा बि आहे। रूह जी ग़िज़ा आहे, पर अॼुकल्ह साईं जेको ही राग ॻाइनि था मुख़्तलिफ़ गुलूकार, हा, इहो छा था सम्झो, रूह जी ग़िज़ा आहे सज़ा आहे? साईं माना ईअं सम्झो माना ख़ुशि मिज़ाज माण्हू हूंदो, जेको सिहतमंद माण्हू हूंदो, राग ॿुधी बीमार थी वेंदो। इहा ॻाल्हि तव्हांजी कहिड़े ते बिल्कुलु सही आहे। हा न साईं? हा हा, इन जे बारे में छा चवंदो? नवां गुलूकार जेका अचनि था, माना ईअं सम्झो ॼण सबक़ था पढ़नि बीठा, उहो गानो थी वियो उन्हनि जो। हीअ असल में जेकी फील्ड में तव्हां वञो, तव्हां जेकॾहिं हेसि ताईं पहुता आहियो त तव्हां कशाला करे आया आहियो। बिल्कुलु साईं, वॾी रियाज़त कई आहे असां। ऐं को बि जिथे पहुचे थो, हाणे मैडम वेठी आहे, ऐं उथारे छॾियो सुञाणसि थो त पंहिंजे दौर में तमामु बहितरीनु आर्टिस्ट, तमामु बहितरीनु एवरग्रीन असांजी आर्टिस्ट, ऐं इंतिहाई ख़ूबसूरत अदाकारा हुई। हा बिल्कुलु। ऐं मूंखे यादि आहे शमशेर हैदरी साहिबु शायदि वठी आया तव्हांखे। शमशेर हैदरी तव्हां? न न, उन्हनि जो सीरियल जेको हाणे रिपीट बि हले पियो, विसारियल वाटो जी, पर मुंहिंजो पहिरियों सीरियल जेको हो मिल्कियत हो, जंहिंमें मां मिठा जो कैरेक्टर कयो। हा, अच्छा अच्छा अच्छा, उहो मुंहिंजी पहिरीं सीरियल हुई। तव्हां हिननि खे माना साईं शमशेर हैदरी साहिब सां ॾिठो हूंदो पीटीवी ते? वो तो शमशेर साहब के इकबाल सईद अंसारी कमरे में बंद करे पीटीवी जे चाय सिगरेट ॾींदो ऐं चई वे लिख, ईअं त लिखंदे। कमाल साईं शाइरी शमशेर हैदरी साहिब जी, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो, ऐं जबल मथे झुड़। मां पीटीवी ते बि शमशेर हैदरी साहिबु कैंटीन ते वेठो हूंदो, ऐं विसारण वाटे जो ड्रामो लिखंदो न, हिकिड़ो लिखी पर्चो वरी मूंखे ॾेई ईंदो, वरी मां पंहिंजो हिसो मिलायो त मां बि हुयमि उते। वरी इहो ख़तमु थींदो, वरी ॿियो लिखी ईंदो, वरी खणी ईंदो, उते जो उते लिखंदो ईंदो। मां न चवंदो मां पुराणी जीप आहे। वाह वाह, तव्हां बि हुयव उन दौर में? हा, न मां त सर्विस हुई मुंहिंजी पीटीवी में। तव्हांजी सर्विस हुई उते? हा, उते अञा ताईं हलो था माना? हूं फोत थियण जो कॾहिं प्रोग्राम आहे? मां वॾो पुराणो आहे साईं असांजो, हीउ बि बस गाॾे मामो मामो चवंदा आहियूं हिनखे। ऐं हिन पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो आहे, जीअं असांजा साम्हूं ऑडियंस वेठा आहिनि, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारनि था। ऐं शाइरीअ जो ज़िक्र थियो, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो। या मौलवी साहिब वरी कारो चश्मो पाए वेठो, जीअं इहो वरी चए थो जीअं मुंहिंजे नेणनि में कोई निहारे ई न। जी, त उस्ताद हनीफ़ लाशारी साहिबु, तव्हां जो असां तक़रीबन शाह लतीफ़ जूं वायूं बि ॿुधियूं ॾाढियूं ज़बरदस्त, उन्हनि जा कलाम बि तव्हां ॾाढा सुठा ॻाईंदा आहियो। असां चाहियूं था पंहिंजे हिन शो में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई सां या कंहिं कलाम सां शुरूआत थी वेंदी, वाह वाह थी वेंदी। उस्ताद बाबा मंज़ूर अली ख़ान जॾहिं बि ॻाईंदा हुआ त पहिरियों लतीफ़ साईं खां शुरूआत कंदा। वाह वाह, छो जो जेतो बैत भाया से आया तूं आहिनि, सुभान अल्लाह, न्यूमन लाइन पिरियां संदे पार ॾे। वाह वाह, त भिटाई जो रिसालो माना 30 सिपारा क़ुरान जा 30 सिपारा लतीफ़ साईं। वाह वाह साईं।
हाणे तव्हां कलाम ॿुधायो असां जेको पहिरियों भिटाई ॻाईंदा आहियूं, उन खां पोइ जेको पोइ वरी जेको फुकराई रंग बि अची वेंदो फुकराई हुन बि में, हूंदो आहे, नान फुकराई बि हूंदो आहे, दुनिया जो रंग बि अची वेंदो हा, दुनिया जा रंग बि ईंदा आहिनि। उन ते बि अचूं था रंग ते। बिल्कुलु पर रंग पहिरियां शाह साहिब जो कलाम मुंहिंजो लालण आयो पे ई जेकॾहिं इहो ॿुधायो त कमाल हाज़ुर, थी। हाज़ुर। भरपूर तालियुनि में उस्ताद हनीफ़ लाशानी। सराई साखे लधी कर करीब बसी हाल हबीब कई मुते मेरा मुराद चे वड़ा सूर सभे मुझो लालण आयो पे वड़ा सूर सभे मुझो लालण आयो पे जियस जियस मांजे दियूं जियस जियस मांजे दियूं वड़ा सूर सभे मुझो लालण आयो पे वड़ा सूर सभे मुझो लालण आयो पे गालियूं कंदसि गुजजूं रानी रे 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 बला मामा बला रे 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 बदा मामा गालियूं कंदसि गुजजूं मुंह मुक़ाबिल वे मुझो लालण आयो पे मुंह मुक़ाबिल वे मुझो लालण आयो पे जियस जियस मांजे दियूं जियस जियस मांजे दियूं वड़ा सूर सभे मुझो लालण आयो पे वड़ा सूर सभे मुझो लालण आयो पे सरकशी सरकार सी सरकशी सरकार सी सरकशी सरकार सी
कमीणीअ खे मुंहिंजो लालण आयो पे मुंहुं कमीणीअ खे मुंहिंजो लालण आयो पे जियस जियस मां जंहिंजियूं जियस जियस मां जंहिंजियूं वड़ा सूर सबे मुंहिंजो लालण आयो पे वड़ा सूर सबे मुंहिंजो लालण आयो पे लालो लाल लतीफ़ चवे बेटा जो घोट लतीफ़ चवे मुर्शिद लाल लतीफ़ चवे सजण वायुम से मुंहिंजो लालण आयो पे सजण वायुम से मुंहिंजो लालण आयो पे जियस जियस मां जंहिंजियूं जियस जियस मां जंहिंजियूं वड़ा सूर सबे मुंहिंजो लालण आयो पे वड़ा सूर सबे मुंहिंजो लालण आयो पे तमामु बहितरीनु कलाम मुंहिंजो लालण आयो पे ही सर तारी थी वियो बाक़ाइदे हिननि खे जॻाइणो पियो ताड़ी वॼायो बाबा ऐं हाणे वरी मज़दूर जेको मां हाणे कमु कंदुसि त मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो एनीवेयर विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो में अॼु असां वटि उस्ताद हनीफ़ ख़ान लाशारी मौजूदु आहे तमामु बहितरीनु कलाम हिननि ॿुधायो ब्रेक में वञण खां पहिरियां जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा मुंहिंजे दर्द दिलि जी दवा थी पवे हा ऐं हाणे थोरी देरि खां पोइ चांहि बि पीआरिजो हा बिल्कुलु बिल्कुलु सही आहे न साईं एॾो वॾो मुंहुं खणी घुमो था त कंहिं त कमु अचो हाज़िर हाज़िर हा त उस्ताद हनीफ़ ख़ान लाशारी साहिबु असां सां गॾु आहे उस्ताद तव्हांजी शागिर्दनि जी त हिकिड़ी डिघी लिस्ट हूंदी शागिर्द बि तव्हांजा हूंदा पोइ उन्हनि शागिर्दनि में छोकिरा वधीक आहिनि या छोकिरियूं वधीक छोकिरियूं बि आहिनि छोकिरा बि आहिनि माशाल्लाह नालो कंहिंजो थियो वधीक मशहूरु केरु थिया नालो इलाही जा थिया आहिनि हाणे जेके ॻाइनि पिया सभु ॻाइनि पिया शैनीला जो नालो थियो आहे शनीला अली तव्हांजी शागिर्द हा माशाल्लाह ऐं ॿियो सिंधाणी तहरीक जूं छोकिरियूं जूं ससी पली जो वरियूं ऐं मैडम ससी पली जो जेका सेनेटर हा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका शबनम उहा बि तव्हांजी शागिर्द रही चुकी शबनम आहे पली जो हा शबनम पली जो जी जी उन्हनि जी सिस्टर आहे जेका हा तव्हां वटि राग सिखियूं आहिनि बाक़ाइदे मुंहिंजी त वॾो इंकिशाफ़ थी वियो अॼु हाज़रीन तव्हांखे ख़बर आहे कुझु ससी पली जो साहिबा जेका मिनिस्टर बि रही चुकी आहे असांजी कल्चर जी ऐं सेनेटर बि आहे हाणे उहा बि तव्हांजी शागिर्द आहे ऐं उनखां अलावा मर्दनि में छोकिरनि में मर्दनि में तारिक चांडियो आहे वाहिद आहे ऐं मुंहिंजा नंढड़ा ॿई ॻाइनि पिया जी जी बिल्कुलु उन्हनि जो ॾाढो सुठो आवाज़ु आहे आसिफ़ चारण आहे आसिफ़ चारण त हाणे मुंहिंजे ख़्याल में छॾे वियो आहे राग नारे जो आहे अच्छा अच्छा ऐं किरमनालाल जी हेड आहे सिंध यूनिवर्सिटी जो अच्छा अच्छा ऐं मांचेस्टर में रहंदो आहे मुंहिंजो भाइटो आहे कामरान मांचेस्टर में हा उहो उहो बि शागिर्द आहे माशाल्लाह सुठो माना उन्हनि महिनत कई हुननि जो नालो थियो आहे वॾो तव्हांजो माशाल्लाह त अकेडमी बि आहे तव्हां जेका खोली आहे उस्ताद गुलज़ार अली ख़ान जे नाले गुलज़ार अली ख़ान म्यूज़िक अकेडमी जी जी त जेके असांजा नवां दोस्त ॾिसनि पिया जेके सिंगिंग जो शौक़ु आहे त उहे उस्ताद जी अकेडमी में अची करे बाक़ाइदे राग सिखो हिननि उस्ताद गुलज़ार अली ख़ान जे नाले सां अकेडमी खोली आहे गुलशन हदीद में ई जी हा जी त उते तव्हां अची बाक़ाइदे राग सिखी करे पोइ हिन फील्ड में अचो छो जी तमामु वॾी वसी फील्ड आहे ईअं न जिन नजमा कावेश वांगुरु बसि अची वञो एल्बम ठाहे वञो बसि न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे तव्हांजी शागिर्द में हिकिड़ो इज़ाफ़ो कयूं था नजमा साहिबा बि तव्हांजी शागिर्द मां कयूं खणी था धागो ॿुधाईंदसि अदा खां पर मां जेको आहे सिखिया वरिती हुई अहिड़ी ॻाल्हि न आहे सिखिया उस्ताद उस्ताद सिखिया नज़ीर वरिती। नज़ीर समूह खां वरिती आहियो तव्हां नज़ीर समो साहब नज़ीर थियो समो सुठो आर्टिस्ट आहे असांजो उस्ताद भाई आहे ॾाढो सुठो साईं हा उहो बि सिंगर आहे कंपोज़र आहे असां चांहि पीअण ईंदा हुआसीं लाड़काणे में त सिधो उस्ताद नज़ीर समय जी
उते दुकान ते। हा बिल्कुलु। ऐं उस्ताद नज़ीर समय गेर कॾहिं बि खीर वठण लाइ न मोकिलिजो। जो खीर उस्ताद वठी त ईंदो पर वापसीअ में ईंदे ईंदे लस्सी थी वेंदी उहा। त उस्ताद तव्हां ॾाढी पहिरीं। हा ऐं ॾाढो वरी मज़ाइया माण्हू आहे पाण बि। तमामु तमामु असां कोशिशि कंदासीं पाण सुठो आर्टिस्ट बि आहे। हुनजे पुट खे त घुरायोसीं हिते असां कोशिशि कंदासीं हुनखे पाण खे बि हिते खणी अचूं बाक़ाइदे। तमामु मिलणसार माण्हू हिकिड़ो तमामु ॾाढो सुठो वरी पेंटर बि आर्टिस्ट बि आहे। तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे तमामु बहितरीनु। हा उस्ताद खे त धाॻो भली बदल करे राग मां सेखारींदो। भले हाणे मेंढकी खे बि ज़ुकाम थियो आहे। हालत ॾिसो उस्ताद तव्हां बि उस्ताद आहियो पर असां वटि हिकिड़ो पाड़े में बि रहंदो आहे उस्ताद चवंदो आहे मां बि अलाए कहिड़े वात पटे खानदान में अलाए पटियाला खानदान में अलाए कहिड़े मां सो उहो बि आहे उस्ताद वात पटे भली खान। अच्छा असां वटि जीअं उस्ताद राहत फतेह अली खान आहे हे वरी वात पटे भली खान। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में उस्ताद वात पटे भली खान। अचुत ॿुधाया तोखे दिलबर अचुत ॿुधाया तोखे दिलबर मोहब्बत मोहब्बत कीअं कबी अखियूं अखियुनि में पाए बाकुर दिलड़ी यार डिबी मोहब्बत ही कभी मोहब्बत ही कभी बुधाया तो के दिल पर अचत बुधाया तो के दिल पर मोहब्बत की कभी अखियों यकीन में अखियों यकीन में पाए भागुर अखियों यकीन में पाए भागुर दिलड़ी यार दीपी मोहब्बत आलम लोहार जो शागिर्द तो लगे चमटो खयो तो होते। हाँ आरिफ लोहार शागिर्द आहे इनके चइबो त उस्ताद माना हेड़ा गुलकारनि जेके बुख खां गुलकार थींदा आहिनि। या नई शइ हुई नई धुन उस्ताद या दरियाफ़्त कई आहे मोहब्बत कीअं कबी आहे जी। अॼु बाक़ी उहो जलाल चांडे जो रूत ॾाढो तड़पियो हूंदो। इन शादी में उस्ताद कलाम का थो। अच्छा ये हजम जी गलती आहे पुट असांजी तज़लील उते न कई वई शादी में उहा बि ॻाल्हि असांखे कॾहिं कुता बचिया साईं इन खां अलावा बि उस्ताद इलाही जेके रीमिक्स कलाम आहिनि फास्ट कलाम उन्हनि खे अच्छा स्लो धुन में ॻायो आहे। फास्ट कलाम खे स्लो करे ज़िंदा आहिनि जी। अच्छा उस्ताद वात पटे भली खान जी जी अॼु उस्ताद हनीफ लाशारी साहब असां वटि वेठो आहे न कर वेठो आहे बाजो समेत बाजो बि वेठो आहे रखियो अॻियां यार कमाल जो फनकार हा हा हिन वक़्तु जेके सिंध में ॿ टे बच्चा आहिनि क्लासिकल फनकार हा त उस्ताद असांजो हनीफ लाशारी साहब सरे फ़हरिस्त आहे। हा ऐं ॿिए नंबर ते उस्ताद थो अचे ॿिए नंबर ते यकीन करे हिन वक़्तु जेके सिंध में मूंखे उस्ताद फतेह अली खान ऐं उस्ताद हनीफ लाशारी हा हा इहे मूंखे ॾाढा पसंदि आहिनि छो जो राग खे अहिड़े तरीक़े सां ॻाईंदा आहिनि माण्हू सौदो वठी अचे घर पुॼे मज़े सां राग खे माना पक हलंदो बाबा राग ॻाइबो ई ईअं आहे न आराम सां वेही करे ॻाइबो आहे राग उस्ताद जीअं उस्ताद ॻाए थो हाणे तव्हां जीअं ॻायो बि था नचो बि था ईअं थोरी थींदो आहे। सही अॼुकल्ह उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो उस्ताद हनीफ लाशारी इन शइ जी गवाही ज़रूरु ॾींदो अॼुकल्ह जो राग जेको आहे न साईं ॿुधो नथो वञे ॾिठो थो वञे। उस्ताद इहो कलाम अगरि उस्ताद हिकिड़ो ॻाथई तेसि ताईं नजमा ऐं कावशी ऐं मालिक चांहि पीआरी कलाम ख़तमु थी
आहे ऐं कावश अख़बार साणी तोसां नजमा आहे कावश ऐं मां लानत हुजे तुंहिंजे जुमलनि ते हनीफ़ साहब यकीन कयो उस्ताद हनीफ़ तव्हां सां मिलण जी मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश हुई बाबा इहो नजमा आहे ये नजमा कावेश आहे यार अच्छा हेॾो वेॾो सॼे हथ ते तव्हांजे हे तोॾे वेंदी हेॾे कीअं आई ओॾो हिननि जो सोफ़ो कोई खणी हले वाह उस्ताद तव्हांजे राग में जादू हुतां जा माण्हू हेॾे घुरायो अथव उस्ताद हनीफ़ साहब अल्लाह तो इहो बाजो आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह यकीन कयो मौला तव्हांखे हयाती ॾे उस्ताद हनीफ़ लाशारी जहिड़े कद जो मालिक आहे ओॾे राग जो मालिक आहे हा 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 साईं बिल्कुलु बिल्कुलु राग बि ओॾो आहे ख़्याल कजो हथ मिलाए घड़ी मिलाए वेंदो अथव लूसी कुअनि जा कौंसलर अंधनि ते इल्ज़ाम थो हणी हे उस्ताद चोर न आहे तूं हुनखे चोर थो साबित करणु चाहिं छा उहो त हिन जो ॿियो भाउ आहे उहो ॿियो आहे उस्ताद तव्हां अक्सर ॾिठो हूंदो तव्हांजी धुनियूं चोरियूं बि थींदियूं हूंदियूं घणियूं हा साईं इलाही पोइ पंहिंजे नाले सां चवंदा असां ठाही आहे हा हा ईअं आहे उहे उन्हनि मां हिकिड़ा हे बि अथव बीठा अथव न साईं न अक्सर असांजी धुनियूं हाणे इहा धुन असांजी हुई न हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी वञे इहो तव्हांजो किथे आहे यार उस्ताद 50 सालनि खां ॻाईंदो थो अचे उस्ताद फ़तेह अली ख़ान यार तव्हांखे ख़बर इहा असल में बाबा मंज़ूर अली ख़ान जी धुन आहे उन्हनि जी धुन मंज़ूर अली ख़ान जी हिन बॻे कीअं ॿुधायो हे त शौक़ीन बि न आहे तोखे कंहिं ॿुधायो लूसी हा, सिधो इहा हलियो लाइट आहे उस्ताद सिधो हलियो साम्हूं तस्वीरूं लॻायूं तव्हांजे लाइ असांखे वेहण जी सलाह न हणंदी हेॾो उस्ताद आयो आहे त असांखे विहार असां राग ॿुधंदासीं बाबा उहो ऐं सिखंदासीं राग जंहिंखे राग जी नॉलेज हुजे न जीअं उस्ताद हनीफ़ लाशारी खे आहे राग जी नॉलेज आहे बाक़ाइदे उस्ताद हाणे तव्हां मिसाल ॻाल्हि उस्ताद खे चवंदुमि न भोपाली ॿुधाए तूं भोपाली आहे हाणे भोपाली कीअं थो ॿुधाए? भो पापा हाणे भोपाली आहे रोंदा हज़ारो ज़ार हो सही हा ओए में यार हो सही भोपाली 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 हाणे इहा भोपाली आहे भोपाली भो अञा पीछे आहे भोपाली 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 यार लियारीअ जे पासे कान्हे अचे लेवा शुरू करे छॾियो तव्हां भोपाली जी मर्ज़ी जानो अचे चङो भला ठुमरी ॿुधायो का ठुमरी ठुमरी कर ठुमरी 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 इहा हालत आहे उस्ताद। साईं बसि वाह जी ठुमरी ॿुधाए जल्दी जॾहिं वाल मोटी करियां साईं लाशाए साहब दिलि में न कयो असांजा नंढा नंढा ॿार आहिनि बच्चा आहिनि रोज़ी करणी हूंदी आहे साईं बेशक बेशक कयो रोज़ी इन कयो जे करे उस्ताद जी उमिरि न आहे अहिड़नि ठेंग ॾियण जी पर इहो पेट इहो वॾो वॾो आर्ट आहे इहो वॾो पेट कमाल साईं। आहे इहो सभु को नथो करे सघे वॾो हे त art साईं अक्सर कंदो आहे घिटीअ में आहे। जिते ऐं मुश्किल आर्ट आहे इहो हा न साईं मुश्किल आहे। मां त चयो त मां तोखे वॾो आर्ट आहे पर हिनखे ख़बर न आहे बाबा तव्हांखे सिखणो आहे राग त उस्ताद हनीफ़ लाशारी खां सिखो हिननि जी अकेडमी आहे बाक़ाइदे राग जी सही यकीन करे राग सिखण जी उमिरि वई आहे असांजी गुज़री हाणे सम्झ में नथो अचे असां किथां ॻायूं था कीअं ॻायूं था इन जे लाइ सुरीला असांखे ॿुधायो ॿियो साईं हिकिड़ी ॿी शइ आहे असां जेको माना पिनण मूं कमायो आहे न एॾो ॻाइण मूं नथा कमाए सघूं माण्हू साईं वाकई ख़ुशि थी असांखे उस्ताद ॾाढो राग ॿुधाए चवंदा आहिनि तव्हां राग ॿुधायो नथा ॾिसायो था राग त ॾेखारे पियो हे निगत राग छा थी करे राग ॾेखारे थी न अॼु हुननि वटि पंहिंजी किरोला लॻी पई आहे असां वटि चिंची कोन्हे तॾहिं ॾेखारण जी कोशिशि कयूं था राग अच्छा जी हा पोइ तव्हां उस्ताद तव्हां वेहो तव्हांखे चांहि बि पीआरियूं था हा, वेठो। होटल ते वेहो हिते किथे वेहो हिते न थोरी घणी मथे थी वे मथे थी वियो बाबा वॾो उस्ताद आहे कुर्सी ते ॾियो विहारियो कुर्सी आहे साईं उस्ताद जी कुर्सी आहे तमामु सां साम्हूं वेहो उस्ताद मां सिखो कुझु बिस्मिल्लाह हाणे जीअं सवेर तव्हां चयो त इहो मुंहिंजी धुन आहे जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पियो आहे उस्ताद हिते ई क्लियर करे छॾियो उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी धुन आई आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान साईं वॾी जेको आहे सो असां सिंध जी हिकिड़ी
ऐं वॾी शख़्सियत हुई ऐं राग जो अबो सिंध में ऐं उन्हनि जो ई तसलसल अॼु असां वटि मौजूदु आहे। सुभाणे असां उस्ताद चाहींदासीं त इहो कलाम थी वञे, मुंहिंजे दर्द दिलि जी दवा थी पवे हा, जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे। जोरदार ताड़ियूं। अचो 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 पून वाका कयो वणन में सनिहा सजनन जा चोटीअ चढ़ियो चून कागन कूड़ा हून मियां पिरिया संदे पार जा जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा, त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा, जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, त कुझु दर्द दिल जी दवा कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा, जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा। रह की न कॾहिं का हिकु राति मूं वटि, रह की न कॾहिं का हिकु राति मूं वटि, हिकु राति मूं वटि, जे तरसी पवे हा त छा थी पवे हा, जे तरसी पवे हा त छा थी पवे हा, त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा, त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा, जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा, जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा। खणकिन खंजर तू गर्दन तकातिल, खणिहा न खंजर तू गर्दन तकातिल, गर्दन तकातिल, भली धड़स सिय खां जुदा थी पवे हा, भली धड़स सिय खां जुदा थी पवे हा, त कुझु दर्द दिल जी दवा
कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा जेक तुंहिंजो आहे तो वफ़ा थी पवे हा जेक तुंहिंजो आहे तो वफ़ा थी पवे हा आशिकन जी गिला थी पवे हा मिड़न आशिकन जी गिला थी पवे हा कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा जायो लतीफ़ीअ खे प्यारा थमारियो जायो लतीफ़ीअ खे प्यारा थमारियो प्यारा थमारियो यस ख़ुदि अव्हां फ़िदा थी पवे हा यस ख़ुदि अव्हां फ़िदा थी पवे हा कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा जेक तुंहिंजो वाइदो वफ़ा 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 थी पवे हा ऐं हाणे मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो में तमामु बहितरीनु कलाम उस्ताद ॿुधाए पियो उस्ताद हनीफ़ लाशारी ऐं उस्ताद हेॾो वेठो आहे वात पटे भली ख़ान कीअं थो भाई उस्ताद कमाल आहे साईं हा न वाह जेको माण्हू खे निंड न अचे जेको गोरियुनि ते निंड करे उनखे उस्ताद हनीफ़ लाशारी जो राग ॿुधायो हा 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 इनखे चइबो आहे न सुकून अची वेंदो सुकून इहा हिन रूह जी ग़िज़ा अथसि से मां ॾिसां पियो पंहिंजे अधीन अखियुनि सां त नजमा कोश मुसलसल निंड पई इन मां अंदाज़ो लॻायो हा हा त उस्ताद जो राग जेको आहे हा रूह खे राहत ॾिए थो ऐं माण्हू खे आराम अची थो आराम ॾिए न उस्ताद हिकिड़ो ॾींहुं सॼो ॾींहुं ॻाए ऐं लख माण्हू वेठा हुजनि साल ताईं निंड कंदा अच्छा उस्ताद हनीफ़ लाशारी साहब ॾुखियो राग कहिड़ो आहे मुख़्तलिफ़ राग आहिनि जीअं ॾुखियो राग कहिड़ो आहे जेको माना गुलकार सम्झे त हे ॾुखियो राग आहे? ॾुखियो राग आहे जेको न ईंदो हुजे जेको न ईंदो हुजे उहो ॾुखियो आहे उहो ॾुखियो आहे इन हिसाब सां साईं असांजे लाइ सभु राग ॾुखिया आहिनि हिननि जे लाइ सभई ॾुखिया आहिनि जीअं सवेर तव्हां ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ पहर हूंदा आहिनि वक़्त हूंदा आहिनि राणो जेको आहे उहो राति जे कहिड़े पहर में ॻाइबो उहो आख़िरी पहर जो आहे आख़िरी पहर में यानी बाख फुटीअ जो छो जो उन में जो राणो जेको आहे पंहिंजे दोस्त हमीर खे हा उहो कचहरी करे सुम्हारे पोइ उठ ते वेंदो ऐं मुमल सां मिली पोइ सवेर मोटी ईंदो त उन में पुकारूं आहिनि सॾ बि आहिनि हा ऐं हिकिड़ो उनजो स्टाइल पंहिंजो आहे अच्छा हिकिड़ो राग खमाज राग आहे खमाज बि आहे उनजो बि मुख़्तलिफ़ वक़्तु हूंदो आहे ॻाइण जो, खमाज जो साईं इहे पंहिंजो अर्ज़ु आहे हिकिड़ो मां पंहिंजो कथा कलामी हा साईं इहो राणो राग साईं हक़ीक़त इहा अथव असां नंढा हूंदा हुआसीं
नंढा बि हुयो माना तव्हां? न साईं असां एतिरा ई पैदा थिया अच्छा, असां साइंस जी इजाद आहियूं नंढा हूंदा त नंढा ॿुधंदा? हुआसीं साईं वॾा क्लासिकल फनकार ईंदा हुआ हा हा पोइ उनखे माण्हू जेके वेठल हूंदा हुआ हा हा शादी में फरमाइश कंदा ॻोठ जा माण्हू गॾु हा पोइ फरमाइश कंदा उस्ताद राणो ॿुधाए हाणे राणे जो टाइम जेको आहे 2 बजे खां पोइ आहे हा हा साईं उस्ताद साईं हाँ सही हा साईं माना 2 3 हाणे 2 3 सियारे जी राति साईं जीअं उस्ताद राणो राग करे हेॾे माण्हू खे निंड ओॾो चोर गिरनि सॼा ढोरकाए साईं ईअं ई हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में सुवाल पियो अचे राणो जो राति जो वेंदो 2-3 वॻे मुमल सां मिलणु पोइ कॾहिं पकड़ियो कोन साईं अलाए हाणे इहो पकड़ियो कोन बहरहाल उहो न पकड़ियो बाक़ी उन पइजी वियो शक पइजी वियो शक ऐं पइजी वियो। उन्हनि उठ खे किलियूं आहियूं जेको उठ हा जेको लतीफ़ साईं चए थो त उठ न वञे वॻुसि चरे न चांगो हा लॻुसि नायक नींहं जी निहोड़ियो नागो वाह वाह छॾे सिर सां रिड़े रंध पेरनि जी राणो न पकड़ियो हुयो पर राणे हिकिड़े खे पकड़ियो हुयो महल में सही वॾी ॻाल्हि आहे कॾहिं खे ज़हन में सुवाल ईंदा अथव साईं हाणे जीअं प्रोग्राम में कुता ॻाल्हाइनि त गॾ त सुवाल कंदा बाबा रागनि ते डिस्कस हले असां असुल में हिनखे पालियो हा हीअ कयो हे कुता बिला कढो हिते सुठो राग हले थो। मां त कुतो लॻा थो पियो ॾिसो कॾहिं ते कलाल पियो आहे न बाबा मां त सॼो गॾु हुआ बाक़ी रही ॻाल्हि उस्ताद राणे जी ॻाल्हि मूंखे हिकिड़ी ॿी यादि पई अचे राणू जो वेंदो मुमल सां मिलणु छा ते वेंदो उन दौर में साईं उठ ते वेंदो न उठ ते वेंदो साईं न उन दौर में तुंहिंजी पिणे जी टिकचियूं हुयूं ज़ाहिर आहे माना मूंखे जेको उस्ताद तो ॿुधायो उहो सॼो ग़लति आहे अच्छा उस्ताद चवंदा आहिनि त इहे तानसेन ॻाईंदो राग दीपक हा ॻाईंदो त बाहि लॻी वेंदी लॻी वेंदी उन में अंदर में बि बाहि लॻी वेंदी आहे पाण खे ॾुखियो राग चवंदा आहे। आहिनि साईं असां इहे ॿुधियूं आहिनि ॻाल्हियूं दीपक असल में राग साईं मां ॿुधायांव तानसेन जा माण्हू छॾियल हूंदा त मां गया तव्हां पोइ हणी अचो खाए ॾिया ॿरी वेंदा यार हा पोइ सर हिते बि ॻाए त मां हिन ॿारनि खे बाहि ॾींदा ऐं वरी राग मल्हार जंहिंखे चवंदा उहो ॻाइण सां वरी पोइ बारिश थींदी आहे राग मेघ मल्हार मेघ मल्हार। में बारिश थींदी आहे माना राग में एॾो असरु हा आहे बिल्कुलु मौसमनि जा राग आहिनि मौसम जा राग आहिनि जो राग ॻाईंदा अॻे गुलूकार त बारिश थींदी बारिश थींदी ऐं माना बाहि बि ॿरी पवंदी दीपक राग ॻाइण सां सही हक़ीक़त इहा आहे त उस्ताद साईं त इन राग जो बादशाह आहे हक़ीक़त में इहा आहे त असांजे जेके बि काइनात में शयूं आहिनि सभु सुर सां आहिनि आओ हे चंड तारा ही झुड़ ही बादल जेके ही पंहिंजा वण टिण जेके हलंदा आहिनि न सभु इन्हनि मां साज़ निकिरंदा आहिनि सभु सुरीला आहिनि तव्हां ई बेसुरा सही लॻा। सुर ते त नबी लथल आहे साईं दाऊद अलैहिस्सलाम साईं मां बि इहो ई थो सोचां सुर जी ॻाल्हि करे केरु थो अड़े ने बागा सुरीलो माण्हू असांजी महफ़िल में आयो आहे त सुरीलियूं ॻाल्हियूं निकिरंदियूं हा तव्हां बेसुरनि सां रही असां हे बि साईं ख़ान साहब सुर जो मारियल आहे हा साईं आहे, आहे, सुरनि जो मारियल आहे बाबा। फटियल हूं असां। सुर जो मारियल न आहे साईं सुर ते मार खाधी 2-3 दफ़ा पिक्चरनि में असली ॻाल्हियूं कीअं ॿुधाइजूं? इहो साईं 2-3 शादियुनि मां ज़रूरी थी निकिता हे असां लठ छो खई आहे साईं हिकु साज़ थोरो ई आहे जहिड़ा थींदा आहिनि अक्सर असांजा उस्ताद जूं कचायूं न कबियूं आहिनि माराए विधा हे कचा आहिनि न हे कचा शागिर्द आहिनि हिननि धागा न ॿुधा हिननि खे रसा ॿुधबा असां त कचो पको ॾिसो हिननि खे अहिड़ा रसा ॿुधबा ख़बर न पए त शागिर्द कहिड़ो आहे कुतो कहिड़ो ॿियो साईं तव्हां उहो पटियाले घराणे पिटियल घराणे छा पिया चओ असां पिटियल घराणे जा पिटियल खानदान आहे। हाणे उस्ताद हुया पटियाले ख़ानदान साईं पोइ असांखे माण्हू पिटींदा असां जॾहिं उस्ताद असांखे ॿुधाए त बाबा रियाज़ कयो हाणे रियाज़ सुबुह जो उथी करणो पवंदो जीअं असां रियाज़ कयो माण्हू असांखे पिटिनि ॿियो साईं ख़ाली माण्हुनि जो न आहे उस्ताद मां जो पिटियल आहे उस्ताद खे बाइक जो शौक़ु थियो मां जो सोन कपाए 1 to 5 वती आई उन खां पोइ पिटियल बसि असां पोइ चवंदा हे पिटियल ख़ानदान उतो नालो पियो पिट खाई ई था वाह हाणे असांखे राग जी ख़बर न उस्ताद हाणे हिकिड़ो दफ़ो ॿुधाए छॾियो उस्ताद हलियो वियो असां पई रियाज़ कयो अच्छा असांजे लाइ ईअं रियाज़ आहे रड़ियूं कूकियूं माण्हू पिटिन वटि हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां जी सर हिकिड़ो नओं फनकार माना हुनखे शौक़ु थियो ॻाइण जो वियो उस्ताद वटि चयईंसि हिकिड़ो ई राग ॿुधाए मरां तो बुख मिसकिन माण्हू आहियां रोज़ी कयां
उन राग भैरव उनखे जो आहे यादि करायो। भैरव आहे सुबुह जो राग, हा जंहिंमें इबादत कई वेंदी आहे, इन राग ॻाइण सां आवाज़ु ठहंदो आहे। भैरो राग भैरो उन से 24 कलाक उन राग खे लॻो पियो हुजे। हिकिड़े ॾींहुं भैरव अची वियो, चयसि बाबा हुकुम कर, तूं जेको तंग कयो अथई मूंखे, हा छा खपे? चयसि मरां तो बुख थो मरां। ॾिनईसि बाबा, चयसि खज़ाना ॾेई छॾियसि। वॾो ज़मीनदार ऐं वॾो बंगला, माड़ियूं, गाॾियूं वॾा सभु थी वियुसि। 2-3 लख रुपया खणी चए वञा उस्ताद खे नज़र ॾेई अचां। वियो उस्ताद वटि, उस्ताद खे ॾिठईं भेण, उस्ताद ॾिठो त भेण हीअ त ॾुखियो माण्हू ई कारण ते पियो अचे, प्रोटोकॉल अथसि वॾो। चइसि नज़र वठो। चइसि बाबा छाजी? चइसि तव्हां मूंखे राग ॾसियो ऐं उन ते उहो राग भैरो अची वियो, पोइ मूंखे खज़ाना ॾेई छॾियईं। हाणे उहो त वीचारो हाणे ॼटि माण्हू अचे भैरो खे 24 कलाक बि ॻायो। उस्ताद भैरो जो रियाज़ शुरू करे ॾिनो। 24 कलाक लॻो पियो हुजे, हिकिड़े ॾींहुं भैरो अची वियो। चई ॾे ख़बर छा थियो अथई बाबा, तूं तंग छो कयो आहे मूंखे, एॾो परेशान छा लाइ कयो अथई? चइसि हाणे हुन ॼट खे खज़ाना ॾिना अथई, मूंखे 2-3 रुपया वंड कर। त झले ठगा जे चमाट कईसि ऐं उबतो वञी किरियो। चए हू तो ॼट, तोखे त ख़बर आहे मुंहिंजो टाइम 24 कलाक रत कयो आहे। तोखे त नाले जा उस्ताद आहे तूं, त तोखे त ख़बर आहे कहिड़े वक़्त ते ॻाइबो आहे। हो माना सुबुह शाम राति जो ॻाईंदो तॾहिं माण्हू मां जान छॾाई। चए तूं भेणा मूंखे रत कयो आहे 24 कलाक, भेणा ख़ुदा जी मार पोइ ख़बर बि आहे त मूंखे सुबुह जो कयो वेंदो आहे। वाक़ई राग जो बि टाइम हूंदो आहे पंहिंजो। साईं ॻाल्हि करे पियो, उस्ताद पाण ई लजी लजी बि थिए पियो। हा हा अच्छा उस्ताद, माना क्राइटेरिया छा हूंदी आहे तव्हां वटि कोई शागिर्दु थियणु अचे जेकॾहिं, तव्हां पहिरियां हुन खां ॿुधंदा हुआ थोरो ॻाए ॾिसूं त सुर लय ताल आहे न आहे? छो त गलो त हिकिड़ो आहे कुदरत जी तरफ़ां गॉड गिफ्टेड आहे। बाक़ी के गलनि जा क़िस्म हूंदा आहिनि, के नरम हूंदा आहिनि, के तेज़ हूंदा आहिनि, के उन्हनि खे वरी ठाहियो वेंदो आहे तरह थोरो माना तव्हां हुनखे चवंदा आहियो पहिरियां थोरो बाबा ॻाए ॾेखार केतिरो थी ॻाए, पोइ वधीक मुंहिंजे ख़्याल में कार्ड्स चवंदा आहिनि, जेके गले जे अंदरां कुझु सिस्टम हूंदो आहे हुनखे चवंदा आहिनि त तव्हांजे कार्ड्स। मूं वटि हिकिड़ो अहिड़ो शागिर्द बि आयो, नालो नथो खणा। जी जी उहो हींअर सुठो ॻाइण वारो थी वियो आहे, मशहूरु। अच्छा मशहूरु थी वियो। नालो न खणो असां सम्झी वेंदासीं। हा उहो हीअं चवंदो अचो सा हीअं सा जो हा अरे बाबा सुर मिलाए त सही, महीनो त लॻो हुनखे सुर मिलाइण सां। साईं नालो न खणो, हिकिड़ो कलाम ॿुधायो हुनजो। थोरो कलाम गुंजारो सम्झी वेंदा, नालो न खणो तव्हां, उनजी बि त तरह जी न असांजो कमु थी वेंदो। कलाम ॿुधाए माना नालो खजी पोइ राज़ में रखोसि, असां पाण ॻोल्हींदासीं बेसरो। नालो न खणो असां सम्झी वेंदासीं। हा उहो हीअं चवंदो अचो सा हीअं सा जो हा अरे बाबा सुर मिलाए त सही, महीनो त लॻो हुनखे सुर मिलाइण सां। साईं नालो न खणो, हिकिड़ो कलाम ॿुधायो हुनजो। भरपूर तान में उस्ताद हनीफ लाशानी। कहंदे नी नैना तेरे कोल लैना, कहंदे नी नैना तेरे दिल दा हुबदार बन के रहना, कहंदे नी नैना तेरे कोल रहना, कहंदे नी नैना अज मैं इकरार करनी हाँ, ओ तेरे नाल प्यार करनी हाँ, अज मैं इकरार करनी हाँ, तेरे नाल प्यार करनी हाँ, माही ने दिल दा हुबदार बनके रहना, कहते तेरे कोल रहना, कहते ऐं ॿी गज़ल आहे हो बको बैल गई शनासा के हो बको बैल गई शनासा के उसने खुशबू
तरह उसने खुशबू की तरह मेरी पसीरा अजब के लगल दिन तवे कुछ अजब के लगल कल के कुछ अजब के लगल के कुछ और दाता गरीब नवाज के कुछ अजब के लगल हाणे वरी वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक तमामु बहितरीनु सुरीलो सिंगर असां वटि साईं उस्ताद हनीफ़ लाशारी साहब मौजूदु आहे नजमा कावेज साहिबा राग जो मज़ो बि तव्हां वठो थियूं वेठूं हाँ बिल्कुलु सिखो बि अचियूं कुझु न कुझु ज़ाहिर आहे इहे त ॾुखिया राग आहिनि जेको ॾुखिया राग आहिनि इहे सिखो तव्हां कमु ईंदा उस्ताद तव्हां कीअं था भाई उस्ताद वातपटे वली ख़ान सुभाणे अलाह उस्ताद जेको अॼु राग ॿुधायो जी जी यकीन कयो मां इहो ई सोचां थो सुबुह खां वठी त उस्ताद खे बर्फ़ानी इलाइक़नि में हुजणु खपे बर्फ़ानी माना इलाइक़नि असां बर्फ़ थी वियासीं थधा थी वियासीं न उस्ताद खे त गरम इलाइक़नि में हुजणु खपनि जिते माण्हू खे थधो करे न साईं मां तव्हांखे ॿुधायां उस्ताद खे किथे हुजणु खपे किथे उस्ताद खे हुजणु खपे ऑपरेशन थिएटर में जंहिं महिल मरीज़ जो ऑपरेशन जे उस्ताद खे चवणु राग शुरू कर हे राग ॻाईंदो मरीज़ खे एॾो मज़ो ईंदो ऑपरेशन में माना इलाज माना गुर्दो चेंज माना मज़े जो मज़ो इलाज जो इलाज 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 माना उनखे इन ते न ॾियण इन से ज़रूरत ई न पवंदव वॾी ॻाल्हि ऑपरेशन इन जो हुजे साईं उस्ताद मां तव्हांजी कलम चाहियो गुलशन अज़ीज़ मूंखे ॿ चपला पिया उस्ताद जी टोपी जहिड़ा उहे अथव हिन खे बि उस्ताद राग जो शौक़ु थियो हुयो पोइ वरी न सिखी सघियो पोइ वरी पंचर थो हणे वेठो हाणे हक़ीक़त इहा आहे उस्ताद साईं वरी बि हुनर थो करे पंहिंजो सुठो आहे सुराग गरीब साईं आहिनि कुता मांस पटे यादि न हणाए सघे माइट हा गरीब आहिनि हा साईं हक़ीक़त इहा आहे हा। हाणे मूंखे सम्झ में अचे थो हा अॻे बादशाह जेके आहिनि राग जा शौक़ीन हूंदा हा बिल्कुलु उस्ताद साईं वॾा कदरदान हूंदा कदरदान हूंदा राग जा मिल्कियतूं लिखी ॾींदा हा हा पर बेसिकली इहो न आहे छा आहे बाक़ी इहे जेके तानसीन उन्हनि रखिया हा छाजे करे छाजे करे हुननि खे निंड न ईंदी निंड त अॼुकल्ह जे बादशाहनि खे बि कोन थी अचे पर उहे गुलकार छो नथा रखनि पाण रखनि न निभा हुनखे तजुर्बो न आहे अॻियां सियाणा हुआ बादशाह हा। उन्हनि जा वज़ीर सियाणा हूंदा हा हा त बाबा राग ॿुध त रमज़ लॻई वाह वाह हा साईं हा सही आहे राग ॿुधंदो सुकून ईंदो बादशाह खे उते निंड वेठे वेठे अॼुकल्ह बि साईं जेके बादशाह आहिनि रखनि त अथां रागी पर उहे वरी लेडीस था रखनि फ़र्क़ु इहो आहे फ़र्क़ु बिल्कुलु सही सुरन साईं ॿीजल छा आहे उस्ताद हिन जो पाण किसो ॿुधाईंदो सुरन ते त बाक़ाइदे ॿीजल सिर ॾिना आहिनि। ॿीजल छा हो कहिड़ो मुंहिंजो पीउ हो ॿीजल हिकिड़ो वॾो जेको आहे सो साज़ वॼायो जंहिं ते जेको आहे सो उनखे राय ॾियाज पंहिंजो सिर ॾिनो ऐं इहो बि तारीख़ आहे त सिंध जे बादशाह सुर ते सिर ॾिनो सिर ॾिना उहा सिंध अथव जेकी सुर ते सिर ॾींदी आहे ऐं सुर पैदा कंदी आहे हा हा उहा आहे ऐं सिंध हुन बि अहिड़ो रियाज़ कयो जो आहे हुन चयो त वॾ थिर सिर थी सरो हा वाह वाह सुभाणे अलाह वॾ थिर सिर थी सरो मकिया मगाए वाह। जाजिक तो मथां मुल्क मिड़ियो ई घोरियां वाह हिकिड़ो सिर हबीब खे अछींदे लॼ मरां जे हुजनि सिर घणा घणा त वारे वारे वढियां वाह सही उस्ताद जीअं असां कॉमेडी जी फील्ड सां वाबस्ता आहियूं त असांखे कॾहिं कॾहिं आमद थींदी आहे जी जी तव्हांखे कॾहिं ईअं थियो राति जो सुम्हिया पिया हुजो निंड में ख़्वाब में को इल्हाम थियो हुजे
कंहिं कंपोज़िशन जो आहे उथड़ तकड़ में उहो रिकॉर्ड करे वठो, हा ईअं बि थियो आहे थियो कॾहिं? उहो रिकॉर्ड करे वठंदा हुआ धुन उहा? उहा सुबुह ताईं मूंखे हिकिड़ी ट्यून बीठी हूंदी आहे अच्छा, ज़हन में, इहा मूंखे मूं 2 ट्यून ठाहियूं आहिनि। जंहिंजी आमद थी तव्हां? हा, जेको मूं ऐं 2 तबसुम साहिब जो। वाह वाह, गफ़ार तबसुम साहिब जी शाइरीअ में माना तव्हां उहा कंपोज़ कई, उहा थोरी ॿुधायो। हिकिड़ो वफ़ा पसंदि हुयो, वफ़ा परस्त न हो, वाह वाह, रुञनि में कीअं हले हा, सफ़र जो सख़्तु न हो। ऐं उहा पोइ ट्यून यादि रहिजी वेंदी आहे तव्हांखे? हा, उहो रहिजी। ॿियो हिकु त ग़म खे पर भरो रखी झूम झूल ज़िंदगी, वाह वाह आओ त जाम ओतियूं छाती आग थी ॿरे रक्स रात थी करे। वाह वाह, इहे तव्हांखे धुन जी आमद थी अचानक? इहा मूंखे वाक़ई ख़्वाब में माना इहा ॻायां पियो, ईअं ट्यून, ईअं पोइ सुबुह जो बाजो वञी खयमि, अञा मुंहुं बि न धोतुमि। अच्छा, ऐं रिकॉर्ड करे मूं चयो रिकॉर्ड कयां विसरी न वञे। हा, पोइ वरी उनखे पको कयुमि, छो जो ॿोल पका कबा आहिनि न। बिल्कुलु बिल्कुलु। ईअं साईं थियो आहे कॾहिं तव्हां निंड में ॻाइणु शुरू कयो, भरारे जी निंड ख़राब थिए, उते जेबाई महफ़िल न आहे, बिस्तर ते आहे, निंड में झुंगारींदो आहे माण्हू, कॾहिं कॾहिं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि, झुंगारींदो आहे वेठो। साईं हाणे झुंगाइण ॻाल्हि छा छा कंदा आहिनि, पर मूंखे ख़बर न आहे। अच्छा, ईअं थींदो आहे वाक़ई धुन मथां ज़हन तां स्लिप न थी वञे? उस्ताद बुखारी लाइ ॿुधाए पियो, मंज़ूर सखराणी साहिबु आयो असांजे शो में, त उनखे बि जॾहिं धुन का यादि ईंदी हुई त रस्ते में कंहिंसां ॻाल्हाईंदो न हुयो, हा, चवंदो कोई बि न ॻाल्हाए मूंसां, परे थियो बसि फ़िलहालु परे थियो, सिधो अची मंज़ूर सखराणी वटि ईंदो हुयो ऐं चवंदो बाबा हीअ धुन नई मां ठाही आहे, ॿुध। शाइरी बि हुननि जी हूंदी, तमामु वॾो ऐं शाइर। उस्ताद जो चवनि था त उते वेंदे वेंदे बाज़ार में किथे साइकिल ते का आमद थींदी आहे न, त पोइ ओॾी महिल लिखी वठंदो, बीहारे उते ई शाइरी लिखी वठंदो? लिखी वठंदो। कमाल कमाल। छो हिकिड़ी शाइरी हूंदी आहे, जीअं मैकेनिक गाॾियूं ठाहींदा आहिनि, ठाही वेंदी आहे, वेठे वेठे ठाहे छॾींदा, हिकिड़ी आमद थींदी आमद थींदी आहे, कुदरती आहे, इहा दात हूंदी आहे, इहा कुदरती। अच्छा उस्ताद, अॼुकल्ह जे दौर में जेकॾहिं तव्हां खां हिकिड़ो ॾुखियो सुवालु पुछां, अॼुकल्ह जे दौर में जेके कलाकार ॻाइनि था उन्हनि मां तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे? चवंदा हीउ यार सुठो आहे, सुरीलो आहे, सुठो ॻाए थो? उस्ताद कंहिंजो नालो खणो अगरि? सुठा था ॻाइनि, सभु सुठो थो ॻाइनि, जेको सुर में थो ॻाए सुठो थो ॻाए। नौजवान सिंगर जीअं अॼुकल्ह अचनि पिया आहिनि, ॾाढो इलाही सुठो सुठो था ॻाइनि, इलाही नौजवान सुठो था ॻाइनि। जीअं वकार मल्हा आहे, जिनसार समो आहे, हा, इहो सुठो था नई ॻाइनि, टे जा हिकिड़ा सुठा सिंगर उभरी आया आहिनि। सुठो था ॻाइनि। मुमताज़ मुलाई आहे, सिंगर मूंखां हले पुछो इहो सुवाल साॻियो। असल में ही आहे फॉर एवर जो कमु, डेली माना हिकिड़ो माण्हू इम्तिहान थो ॾिए इंजीनियरिंग जो या MBBS जो या कंहिं बि जो, उहो हिकिड़ो ॾह दफ़ो ॾिए थो। हीउ हिकिड़ो ई सुर सुबुह जो वरी नएं हिसाब सां बीठो आहे, ऐं उनखे डेली रियाज़ करिणो थो पए। जी जी बिल्कुलु। ऐं इंसान वरी कॾहिं अबव आहे गलो कीअं, तॾहिं चवंदा न राग समुंड आहे, जेके माना कोई बि पाए नथो सघे। सही, जेकॾहिं मूंखां राग सवाल इलाही आहिनि, मेन साईं शइ आहे। सराफ साहब हिन खां पुछो ई तव्हां खां कागज़ साईं पुछो, तव्हां कहिड़ा पसंदीदा गुलकार, कंहिंखे मञींदा आहियो तव्हां? मां पूरे पाकिस्तान में बल्कि हिन बरे सग़ीर में मां हिकिड़े ई माण्हू खे, हिकिड़े रागीदड़ खे मञींदो आहियां, उहो मां पाण। साईं पाण ई आईने जे साम्हूं बीह करे ॻाईंदा आहिनि, पाण ई चवंदा आहिनि वाह वाह। हाणे रेडियो मुंहुं साईं बेसरो माण्हू त इहो ई चवंदो न। हा साईं, इहे ई लफ़्ज़ वरी मां अलीकुल मेतले जे वातो ॿुधा हुया, जेको अलीकुल मला चए पियो। अॼुकल्ह जेके ट्रैक ते ॻाइनि था, ट्रैक ठहिया पिया आहिनि ऐं काई बि शाइरी खणी करे ॻाइनि था, तव्हां वटि अगरि कोई शाइर अचे ऐं चवे त हेतिरा पैसा ॾियांव थो ऐं शाइरी तव्हांखे ठुप न वणे, बहर वज़न में बि न हुजे, ऐं चए पैसा बि घणा थो ॾियांव, ॻायो, ॻाईंदो उहा? हा, न मूं ॻाई न आहे, धुनियूं मूं ठाहियूं आहिनि, धुनियूं ठाहींदो? धुनियूं ठाहे ॾियूं आहिनि उन्हनि खे, अच्छा, पोइ ॻारायूं मुख़्तलिफ़ फनकारनि खां, बाक़ी ईंदा आहिनि। माना साईं तव्हांजो हथ राति हूंदो में आहे। 40-40, 50-50 धुनियूं मूं ठाहे ॾियूं। अच्छा, 40-50 धुनियूं ठाहे ॾींदो वञी ॻायो? हा, ईअं सोराब आहे जो ॾुखियो कमु आहे त कंहिंजे ट्रैक ते तव्हां कीअं था ॻाए सघो। ऐं मूं ॾिठो आहे फनकारनि खे ॻाईंदे, मूंखे बि कंहिं चयो ईअं त हिकिड़ो पूरो एल्बम आहे जंहिं ते तोखे ॻाइणो आहे। हाणे के मर्द जे हुन ते ठहियलु आहे ट्रैक, के मायुनि जे हुन ते ठहियलु आहे, पर यकीन कंदव त मां कोन ॻाए सघियसि, छो जो हर कंहिंजी पंहिंजी आवाज़ जी हिकिड़ी रेंज हूंदी आहे। असल में छा आहे जो मेल फीमेल स्केल हूंदा आहिनि, उहो ई त हुयो न। हाणे फीमेल जो स्केल ॿियो आहे, मेल जो ॿियो स्केल आहे। ॿियो साईं, हीअ कंहिं बि स्केल ते न ॻाए सघंदी आहे। जी न, मुंहिंजो पहिरियों कारो आहे। बहरहाल इहो हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि थी, पूरे प्रोग्राम में मस तव्हांजो आवाज़ ॿुधोसीं।
त हूअं खिलण ते हूंदी आहे न मां चओ तव्हांखे अर्ज़ु कया पहिरियों कारो फीमेल सुर न आहे। सर इहो नज़ीर समय साहब जो पहिरें करे हिननि जो सही इहो स्किल आहे। ऐं तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि थो कयां त फीमेल सुर जेको आहे न उहो इंटरनेशनल आहे। उहे मैडम आबदा खां वठी मैडम लता ताईं के कहिड़ा हूंदा आहिनि। जीअं हाणे आउं ॻायां थो ॿिए करे खां जी ऐं हीअ फीमेल जो आहे। सारत ले दिया का सारत ले दिया का सारत ले दिया। हाणे तव्हांखे हितां करे मुश्किल वाह उहो ई न छिके खे ॻाइण पर ख़ैर मूंखे त हिकिड़ा मापा ठहियल आहिनि साइंटिफिकली मां इहो अच्छा ही इहे न आहे वोकल कार्ड आहे न मेल फीमेल हर शइ में मेल फीमेल आहे। अलाह जेॾी महिल काइनात ख़लकी आहे त मेल फीमेल ख़लकियो अथई। बिल्कुलु हाणे ढोलक जा बि ॿ पासा आहिनि हिकिड़ो मेल आहे ॿियो फीमेल आहे। बाजे में बि सुर जेके आहिनि हिकिड़ो मेल फीमेल आहिनि तॾहिं वञी हिकिड़ो सुर पैदा थो थिए। बिल्कुलु गले में बि ईअं आहे जेकॾहिं तव्हांजो हिकिड़ो वोकल ख़राबु हूंदो त तव्हांजो हर हर करे करे ॻाल्हाईंदो या उहो खज वारो बंदि हूंदो त तव्हां वरी जेको लेडीज़ हुन में ॻाल्हाईंदो सम्झ में वेंदो त इहो सॼो साइंटिफिकली मां ऐं उन में हीअ जेको रिदम आहे इहो बि हीअ सो असांजे ब्लड प्रेशर आहे भई थोरो आउट थो थिए डॉक्टर चेक था कनि त हिन जो आउट आहे हीअ सॼो रिदम थो हले। बिल्कुलु तॾहिं त लतीफ़ साईं चयो त तन तस्बी मन मणियो तन सॼो तस्बी आहे मन ई बणियो आहे इहो जेको हले पियो साज शरीर दिलि दंबूर हुजनि इहो असां ॿुधो आहे ऐं पढ़ियो बि आहे त मौलवी मोहम्मद हाशिम ठठोई मखदूम जी जी ऐं विया साईं खे चऊं बाबा सैयदज़ादो आहे मिली अचूंसि ॿुधो आहे वॾो वली आहे उते विया त साईं जन सुम्हिया पिया ॿ टे निमाज़ूं गुज़री वियूं मौलवी साहिबु निमाज़ूं पढ़ियूं ऐं साईं जन उथिया मिलिया हुन सां भाॼी करे चऊं साईं तव्हां कहिड़ा सैयद आहियो तव्हां जेको आहे हिनजे त नमाज़ पढ़ी निमाज़ ई कोन था पढ़ो तव्हां त माना सॼो हुनजे ख़िलाफ़ु था कमु कयो जेको आहे पंहिंजो दीन जे या पंहिंजे मज़हब जे इहो उन ते इहो लतीफ़ साईं बैच चयो त तन तस्बी मन मणियो दिलि दंबूरो जन तंदू तंहिं तलब जूं वहदत सिर वॼनि वहद उला शरीक लहू इहो राग रगुन से सुता ई सुहन निंड इबादत वाह सही। अच्छा उस्ताद तव्हांजो कलाम मशहूरु थियो 15-16 साल अॻु में जेकॾहिं असां पोइ ते वञूं शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो हा मींहुं नेणनि आ वसायो शाम जो हा उनखां पोइ तव्हांजो को अहिड़ो कलाम अहिड़ो न आयो जंहिंजी वीडियो ठहे या वधीक सुपर डुपर हिट थिए इन जी छा वजह आहे? उहो असांजो कुझु पंहिंजूं बि आहिनि सुस्तियूं वरी कुझु असांजा दोस्त जेके मिसाल इलाही चैनल्स थी विया वरी एॾा न थी विया त पोइ असां बि वरी वेही रहियासीं पोइ असां बि लिमिटेड थी विया आहियूं। हालांकि तव्हां कंपोज़िशन उनखां पोइ तमामु घणियूं कयूं इलाही आहिनि ॾाढा सुठा सुठा कलाम तव्हांजा आया ऐं मुंहिंजूं इलाही कंपोज़िशन्स आहिनि वाहिद ॻायूं आहिनि जेके सभु मुंहिंजूं कंपोज़िशन्स आहिनि अच्छा या आउं ॻायां थो त मूंखे उस्तादनि जूं कंपोज़िशन्स यादि आहिनि उन खां पोइ मुंहिंजूं पंहिंजूं एतिरियूं आहिनि ऐं मूं असांजूं अंतरा बि पंहिंजा सिंधीअ में लतीफ़ साईं जे बैतनि जा ठाहिया आहिनि अच्छा जेके ख़्याल में जी ॻायो वेंदो आहे। हाणे तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल ॿुधायां थो जी जी दुर्गा राग दुर्गा जपताल मोरे दुर्गा पंजनि सुरनि जो राग आहे मूं लतीफ़ साईं जे बैतनि में ऐं मूं ऑल पाकिस्तान म्यूज़िक कॉन्फ्रेंस में बि इहा ॻाई आहे जेॾो तूं जो ना जेॾो तूं जो ना जेॾो बाजबो ॼाई मङा तूं जो
दो रियत बे रियतूणिए रियत बे रियत बे रियतूणिए तू छपर तू छाओ गुजारो कहाँ तोखे मालूम सबके तू जो ना जे दो तू जे दो तू जो हो ना जे दो तू जो ना जे दो बाजा मिनत हो जे दो तू जो ना जे दो तू जो ना ओ ना तू जो ना जे दो तू जो ना जे दो तू जो ना बाजबो जाई मंगा तू जो ना जे दो तू वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़बरदस्त। अच्छा सवेर ॻाल्हि निकिती हुई शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो असां चाहींदासीं त आख़िर में तव्हांखां इहो कलाम ॿुधूं असां वटि वरी उस्ताद हिन खनसा बि वेठो आहे इहो बि पंहिंजो डांस ॾेखारींदो थोरी हुन कलाम ते उस्ताद यकीन कयो हा उस्ताद एतिरो आसान जो राग खे ॿुधायो करे ॿुधायो असांखे असां हमेशह क्लासिकल राग खे मुश्किल सम्झंदा हुआसीं सही पर उस्ताद एॾो आसानी सां ॻायो जो हिन में माण्हू मानी बि घुरी सघे थो पाणी बि घुरी सघे थो कीअं माना मानी खां ओ वो अम्मा मानी डे 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 उस्ताद हिकिड़े होटल तां चांहि घुराइणी हुजे उस्ताद ओ पटके वारा चांहि खणी आ हे नहीं उस्ताद दुनिया जो वॾो इहा फनकार ॻाल्हि हक़ीक़त आहे हा त सुर में माण्हू जेकी बि शाइरी ॻाए थो महबूब खे मुखातिब थो थिए उन्ही खे ॿुधाए थो या को मैसेज ॾिए थो पब्लिक में या दुनिया में मैसेज ॾिए थो सुर सां सुर में थो ॾिए उहा दिलि ते असर करे ऐं हीअ घुरण या ॾियण या वठण इहा साॻी ॻाल्हि आहे हा, हक़ीक़त हा साईं सुभान अल्लाह वाह त उस्ताद आख़िर में असां पुछंदा आहियूं महिमाननि खां त असांजे शो में अची कीअं लॻो नजमा कावे साहिबा तव्हां त हूंदी शो में मां आहियो त हिते ई तव्हांजी अॼोके शो जे हिसाब सां बुज़ुर्गनि जो एतिराम कबो न बाबा हा हा अॼुकल्ह अॼु जे शो में ख़ासि करे जेको फॉर्मेट असां चेंज कयो त तव्हांखे हिते विहारो त कीअं लॻो तव्हांखे हिते वेही सुठो लॻो ऐं अदा खे ॿुधी करे ॾाढो मज़ो आयो साम्हूं वेझो वेही ॿुधी इलाही राग सिखी वई उस्ताद हनीफ लाशारी साहिबु कीअं लॻो शो में अची तव्हांखे मूंखे इलाही मज़ो आयो तव्हांजी जोड़ी खे अलाह सां सलामत रखे महिरबानी जोड़ी महिरबानी जी ऐं ख़ैर हुजे असांजी सूंहुं आयो सिंध जी सूंहुं आयो ऐं असांजा नौजवान वेठा आहिनि असांजा इतारी न वॼाइजो हिते न उस्ताद लाफ्टर शो जो मतिलबु इहो आहे त पंहिंजो माना दिलि खोले खिलो मज़ो वठो इंजॉय कयो पर उस्ताद तव्हांजे राग असांखे बेहोश करे छॾियो आहे बेहोश अरे बेहोश हुजे त बीठो न हुजे मां ट्रिक ते ई बीठो आहियां त हाणे आख़िर में वेंदे वेंदे उस्ताद जो मशहूरु कलाम जेको उन कलाम जे करे निगत नाज़ जेका उन में जंहिं मॉडलिंग कई उनखे अवॉर्ड बि मिलियो हो बेस्ट मॉडल जो ऐं उस्ताद खे बि अवॉर्ड मिलियो हिन गाने ते तमामु बहितरीनु वीडियो बि असांजो दोस्त आहे नबील शेख साहिबु ॾाढो बहितरीनु वीडियो ठाहियो हो जंहिंजे करे तव्हांखे ख़ैरपुर वञिणो पियो हो उते वेही करे हिकिड़ो दरबार जो सेट हफ़्तो लॻो पूरो साईं हफ़्तो लॻो हिन वीडियो सॉन्ग में रिकॉर्ड करण में त असां चाहींदासीं आख़िर में शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो मींहुं नेण ना वसायो शाम जो भरपूर ताड़ियुनि में हनीफ लाशारी शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो मींहुं नेणनि वसायो मींहुं नेणनि वसायो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो मामा पापा
ma ba ba la la ni pa re re la la ni da la la ni pa ma ba ga ma re sa शख्स हिकिड़ो यादि आयो शाम जो आ सॼो माहौल कहिड़ो थी वियो आ सॼो माहौल कहिड़ो थी वियो आ सॼो माहौल कहिड़ो थी वियो तो जॾहिं कल्याण ॻायो शाम जो तो जॾहिं कल्याण ॻायो शाम जो मींहुं नेणनि वसायो मींहुं नेणनि वसायो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो सारी की झरझर तमाची थी वई सारी की झरझर तमाची थी वई सारी की झरझर तमाची थी वई कंधलूरी जीअं निमायो शाम जो कंधलूरी जीअं निमायो शाम जो मींहुं नेणनि वसायो मींहुं नेणनि वसायो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो पखी थकजी को आखेरे अचे पखी थक जी को आखेरे अचे जीअं पखी थक जी को आखेरे अचे तीअं अख़्तर घर ॾे आयो शाम जो तीअं अख़्तर घर ॾे आयो शाम जो मींहुं नेणनि वसायो मींहुं नेणनि वसायो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो